नाज़िन वगड़ में हादसे सबब ज़ख़्मी थियल औरत फौत थी वई आहे। पार्सन जा वाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ धरणो हणी इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर नादिर मुगैरी। जी नादिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सायरा, मां खे अपडेट कंदो हलां त वगण लॻ काल्ह मेन इंडस हाईवे बाईपास ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में कंबर वासी मोटरसाइकिल सवार 3 औरतुनि समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि खे शोभा हादसात लाड़काणो मुंतक़िल कयो वियो हुयो। ज़ख़्मियुनि में मुसामात ज़किया ख़ातून ज़ख़्मनि जा सूर न सहंदे सुबुह जो लाड़काणे जे शोभा हादसात अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो आहे, जंहिंजो लाश वारसनि पारां हिन वक़्तु खणाए वगण मेन इंडस हाईवे ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी छॾियो आहे। धरणे सबबि सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब तरफ़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं ऐं ट्रैफ़िक जाम थी वियो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरनि हाकिम अली टोटाणी, मखण टोटाणी, असगर अली टोटाणी, कुर्बान अली टोटाणी, मुमताज़ अली टोटाणी ऐं रईस अरबेलो टोटाणी ऐं सवनि जे तादाद में टोटाणी बिरादरी पारां मेन इंडस हाईवे ते लाश रखी वगण पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरनि मीडिया अॻियां धाईंदे चयो त काल्ह वगण बाईपास ते मेन इंडस हाईवे ते हादसो पेश आयो हुयो। कार वारे वाक़े वारे हंधि तां फरार थी वियो, पर अफ़सोस जो हद जी पुलिस कार जो पीछो बि कोन कयो ऐं न कार हथु करे सघी आहे। जॾहिं त हादसो पेश आयो, अगरि उन वक़्तु कार सवार असांजे ज़ख़्मियुनि खे खणाए टाइम ते अस्पताल पहुचाइनि हा त शायदि बची वञनि हा, पर कार ते सवार जेके माण्हू हुआ उहे कार हादसे वारी जाइ तां भॼाए विया ऐं वगण पुलिस उन कार जो पीछो बि कयो, पर उन जे बावजूदि कार उन्हनि हथु कोन करे सघियो ऐं मुज़ाहिरनि चयो त एसे छो वगण कार खे हथु करे ऐं जेको आहे सो उन्हनि खे गिरफ़्तार करियां, पर उन्हनि जेको आहे सो कार वारनि खां गिरी रिश्वत वठी संदसि आज़ादु करे छॾियो आहे। असांजो मुतालबो आहे त वगड़ पुलिस कार ज़ाहिर करे ऐं उहा कार कंहिंजी हुई ऐं उन में केरु सवार हुया। DIG लाड़काणो SSP कंबर खां हिननि मुतालबो कयो आहे त वगण थाणे जे पुलिस खे हुकुमनामो जारी करे कयो वञे ऐं एक्सीडेंट कंदड़ कार ऐं उन में जेके सवार माण्हू हुआ उन्हनि खे गिरफ़्तार करे मथां जेको आहे सो उन्हनि जे खून करण जो जेको केस आहे उहो दाख़िल कयो वञे। ऐं मां तव्हांखे वधीक इहो बि ॿुधाईंदो हलां त मुज़ाहिरनि जो हिन वक़्तु 2 कलाक गुज़री आहिनि जेको लाश निटण उस में रखी मेन इंडस हाईवे ते उन्हनि धरणो हणी वेही रहिया आहिनि, पर हिन वक़्तु ताईं संदन का बि इंतिज़ामिया जेको आहे हुननि सां ॻाल्हियूं करण जे लाइ न आहे पहुती ऐं मुज़ाहिरनि इहो चिता ॾिनो त जेसिं ताईं असांजा मुतालबा नथा मञिया वञनि, भले 24 कलाक गुज़री वञनि, 48 कलाक गुज़री वञनि, पर हीउ असांजो लाश इते ई पियो हूंदो ऐं असांजो जेको धरणो आहे उहो जारी रहंदो। जी नादिर, अवां जी महिरबानी।